नाज़रीन, ठरी मीरवा तालुके जे केतिरनि ई ॻोठनि मां पाणी नेकाल न थियो आहे। रहवासी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ उन मुतासिर ॻोठनि जा मुतासिर जेके रहवासी आहिनि, डीसी खैरपुर ऑफिस ॾाढो धरणियूं कयूं आहे, एहतिजाज कयो आहे, प्ले कार्ड रखिया आहिनि। अचो त उन हवाले सां इन धरणियूं सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाइनि। एहतिजाज असांजो जेको आहे उहो इन जे लाइ आहे त असांजो जेको पाणी आहे उहो असांजे स्विगेस खां जेको मेहरवीसर रोड वञे थो, उन रोड ते तक़रीबन 4 फुट हिन महिल पाणी बीठो आहे। ऐं जेकॾहिं ढोरे खे ॾिजे त 12 खां 13 फुट जेको आहे उहो पाणी बीठो आहे। उन जे पसकेदाईअ में जेके बि ॻोठ आहिनि उहे सभु जेके आहिनि उन में मुतासिर थिया आहिनि। ॿियो न त असांजो पाणी जो जेको निकर आहे इहो जेकॾहिं असांजे 2-2, 3-3 फुट ॻोठनि मां निकिरंदो त उन जो जेको ठरी जो रोड आहे असांजो उहो बि बहाल थी वेंदो। गवर्नमेंट खां इहो मुतालबो आहे त असांखे इहो पाणी कढाए ॾिनो वञे। पहिरियां शइ जेका असांजी वॾे में वॾी असां सां अलमियो इहो आहे त हाई कोर्ट सिंध बेंच एट सखर में जेके असांजो कंप्लीट नंबर्स ऑफ जेके कॉन्स्टिट्यूशन आहिनि पिटीशनियूं पेंडिंग पियूं, असां पहिरियां आवाज़ जेको उथारियोसीं उहो पिटीशननि जे ज़रिए उथारियोसीं जीअं असांखे इंसाफ़ मिली सघे। पाणीअ में रस्ता ॻोठ ऐं पंहिंजा मुक़ाम कब्रिस्तान सभु पाणी हेठि आहिनि ऐं उन्हनि खे पाणी कढण जो थोरो कमु आहे। अलीबर जे हेठों कट लॻाए ऐं रस्तो रुगो 1 किलोमीटर जो रस्तो ठाहे पाणी खे ॾिनो वञे। अॻियो सिम नालो आहे, सिम नालो सिधो अॻु में ई रोड़ी कैनाल में वञे थो पियो ऐं उन खे रुगो 1 किलोमीटर जे पंध ते हिकिड़ो ठेकेदार ख़सूस 10-12 मशीनूं हणी त 1 ॾींहं जो कमु आहे पूरो बहाल थी वेंदो। सॼे ई जेतिरो माण्हू आहिनि इन स्कूल अस्पतालूं रोड रस्ता सभु बहाल थी वेंदा। 2 महीननि खां असांजे ॻोठनि में पाणी बीठो आहे। जेका बारिश थी हुई उन बारिश खां पोइ हिकिड़ो प्री प्लान जेको खानवा खे हिक तरफ़ खां कट लॻाए ॿिए तरफ़ खे अलीबर खे बंदि करे बंदि लॻायो वियो आहे। माना बेगीवा खां वठी बागबचरा ताईं जेका एरिया आहे उहा पूरी हींअर हिकिड़ी समुंड वारो ॾेख ॾेई रही आहे। असां अॼु डीसी साहब खे या गुज़ारिश था कयूं त ख़ुदारा असांजे ॻोठनि जो पाणी कढायो। नाज़रीन, तव्हां हिते डीसी खैरपुर ऑफिस ॾाढो धरणियूं हणंदड़ जेके बरसाति मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, एहतिजाज दाहूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त ठरी मीरवा सुई गैस जा जेके इलाइक़ो आहे उते जा 200 खां वधीक ॻोठ, अस्पतालूं, स्कूल तक़रीबन पाणी हेठि आहिनि। माण्हू हिकिड़ी तकलीफ़ुनि वारी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। उन्हनि चयो त फौरी तौर ते पाणी जेको आहे निकाल कयो वञे। असांजी जेका अज़ाबनि वारी ज़िंदगी आहे उहा ॿीहर जेका आहे बहाल थिए। ॿी सूरत में नेशनल हाईवे ते धरणियूं हणी ऐं पाण साण ईंदासीं। कैमरामैन आफ्ताब अलो सां गॾु ख़ादम जिणी जो KTN न्यूज़ खैरपुर मीरस।